नवाबशाह में गवर्नमेंट फातिमा जना गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल नवाबशाह में आर्ट्स साइंस ऐं सकाफ़ती नुमाइश मुनक़द कई वई। रिपोर्ट कर रहा है एके डायरी। गवर्नमेंट फातिमा जिना गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल नवाबशाह में आर्ट्स साइंस ऐं सकाफ़ती नुमाइश जे ॿिए ॾींहं वारी तक़रीब जो इफ़्तिताह प्रो वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद सालेह ख़ासकली ऐं एडिशनल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद फयाज़ अहमद राहूजो कयो ऐं स्कूल में लॻायल स्टॉलनि जो दौरो कयो। स्कूली ॿारनि जे कम खे साराहियो जॾहिं त स्कूल इंतज़ामिया पारां ॿिए ॾींहुं बि टेबलोस पेश कया विया ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ओढाया विया ऐं मंजता शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। उन ई मौक़े ते आयल महिमाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त प्रोग्राम मुनक़िद करायो वियो आर्ट साइंस एंड कल्चर जे बारे में तमामु सुठो हुयो। हिते तमामु घणी महिनत ॿारनि कई आहे ऐं मां अची करे ॾाढो ख़ुशि थियुमि। असां पाण जेका चाहींदा आहियूं त ॿार बि महिनत कनि ऐं ॿार अॻिते वधनि, त जॾहिं हिन स्टेज ते ॿारनि खे नंढी लेवल ते जॾहिं अहिड़ो क़िस्म जो प्लेटफॉर्म मुहैया कयो वेंदो आहे त ॿार अॻिते वधी करे तमामु सुठो परफॉर्म कंदा। हिते ॿारनि जेका महिनत कई आहे उनखे मां जेको आहे सो ख़राज तहसीन पेश कयां थो उन्हनि जे टीचर्स खे बि ऐं तव्हांजे प्रिंसिपल खे बि। त हिननि में जेके मॉडल्स ॿार ठाहे खणी आया आहिनि त उन्हनि ॿारनि सिर्फ़ु ईअं न आहे त हिकु फॉर्मेलिटी करे ठाहे खणी आया आहिनि, ईअं न आहे। उहो उन्हनि बाक़ाइदे उन्हनि खे एक्सप्लेन कयो आहे। हायर सेकेंडरी स्कूल फातिमा जना जी प्रिंसिपल खे प्लस हिन जे टीचरनि खे ॿारनि खे असां एप्रिशिएट बि कंदासीं जंहिं हिन हेॾो सारो इवेंट बि कयो आहे जंहिंमें आर्ट साइंस ऐं कल्चर डिपार्टमेंट आर्ट साइंस ऐं कल्चर खे अहिड़े सुहिणे नमूने सां प्रेज़ेंट कयो वियो आहे त जंहिंमें बिल्कुलु हिकिड़ी रियल शयूं नज़र थी अचनि ऐं इन मां अंदाज़ो थिए थो त असांजी लोकल जेके टीचर्स आहिनि ऐं एडमिनिस्ट्रेशन आहे उन में बि वॾो पोटेंशियल आहे ऐं ख़ासि करे ॿारड़ा जेके असांजा मुस्तक़बिल जा ममार आहिनि उहे ॿारड़ा जंहिं तरीक़े सां उन्हनि ही शयूं ठाहियूं आहिनि साइंस जूं आर्ट्स जूं या जेको असांजो कल्चर ॾेखारियो आहे उहो हिकिड़ो रियल ऐं हक़ीक़त ते मुबनी ॾेखारियल आहे ऐं ही ॿार अॻिते हली असांजे मुस्तक़बिल जा डॉक्टर इंजीनियर ऐं आर्टिस्ट ऐं साइंटिस्ट थींदा। असांजो जेको असली सकाफ़त आहे जेका सिंध जी ॿार उन्हनि ते कमु कयो आहे। लेटेस्ट जेका साइंस जा ट्रेंड्स आहिनि उन ते कमु कयो आहे। जेका बि दुनिया में तब्दीली अचे बि त ज़रा तालीम हिकु ओलड़ो हूंदो आहे पंहिंजे समाज जो ऐं नए ज़माने जो, उहा शयूं सभु नज़र अचनि पियूं। हिते क्रिएटिविटी बि आहे, सकाफ़त बि आहे, साइंस बि आहे। ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ, उन्हनि जे टैलेंट खे वधाइण जे लाइ अहिड़ा आर्ट जा प्रोग्राम थियणु घुरिजनि, अहिड़ा साइंस एग्ज़िबिशन थियणु घुरिजनि त जीअं उन्हनि में अंदरि जेकी एतमाद जी कमी आहे ॿारनि जी उभरी साम्हूं अची सघे ऐं उन्हनि जे टैलेंट में वधीक इज़ाफ़ो थी सघे। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां वधि खां वधि जेको आहे स्कूल खे जेको आहे सो फैसिलिटेट कयां। पाण खे बि उहे जेके पुठियूं बि इलाही काविशूं आहिनि जेके गॾु थियल आहिनि। म्यूज़ियम आहे मिसाल, वरी हाणे रिसेंटली असां उतां कई घर जो जेको आहे सो कंस्ट्रक्ट करे वरी उहो बि ॾेखारियो अथऊं। वरी हिन पासे वरी लाइव ॾेखारियो अथऊं, स्टॉल ठहियल आहे उन में जेके सिंध जा जेके सकाफ़ती जेके कमकारियूं आहिनि औरताणा उन्हनि खे ॾेखारियल आहे। वरी हिते हाणे हिन वक़्तु जेको पाण हिन में ऑडिटोरियम में बीठल आहियूं, हिते वरी हाणे असां मुख़्तलिफ़ समाज जे हवाले सां मुख़्तलिफ़ कैरेक्टर ॾेखारींदासीं। अगर हम तालीम की बात करें तो तालीम 3 चीज़ों पे मुश्तमिल है, साइंस, आर्ट और कल्चर। तालीम शुरू ही कल्चर से होती है, फिर आर्ट उसको संवारता है और साइंस उसको निखारती है। तो मेरे हिसाब से इन तीनों चीज़ों ने मिलकर इस फंक्शन को 4 चांद लगा दी। बच्चों की मेहनत और टीचर्स, स्टाफ और HM की मेहनत देखकर बहुत दिल खुश हुआ कि यहाँ पर साइंस के हवाले से, कल्चर के हवाले से और टेबलोज, लॉट ऑफ एक्टिविटीज़ जो स्कूल में देखने में मिली और बच्चों की मेहनत लग ऐसा रहा था कि आज ईद का और मेले का समय है। डॉक्टर मीर मुश्ताक। अच्छा, ही जेको अॼु इवेंट थियो आहे साइंस आर्ट एंड कल्चर जे हिसाब सां इहो माशाल्लाह तमामु बहितर रहियो। हिन में जेका हितां जी प्रिंसिपल आहे हुमेरा मीर ऐं अदी नज़ीरा साद ऐं स्पेशली जेके हिननि ॿारनि परफॉर्म कयो आहे उन्हनि सभिनी जी महिनत आहे। हे जेके बि असां आयासीं असांजे लाइ त इहो अधु मुने कलाक जो विज़िट हुयो, पर इन जे पोयां वाकई महीना लॻा हूंदा इन्हनि ॿारनि जी एतिरी तयारी करण में। गवर्नमेंट फातिमा जिना गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे 2 ॾींहनि वारे आर्ट साइंस ऐं सकाफ़ती नुमाइश जी तक़रीब में शिरकत कंदड़नि पारां स्कूल इंतज़ामिया ऐं शागिर्दाननि पारां लॻायल स्टॉलनि ऐं स्टेज प्रोग्रामनि खे साराईंदे चयो त हिन क़िस्म जा प्रोग्राम थियण सां शागिर्दाननि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी। कैमरामैन फरमान अला सां गॾु एके डायरी, आवाज़ टीवी न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।